अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाज़ होस्ट अवैस अकबर या ॾिसी रहिया आहियो सिंधी ऑडियो बुक्स चैनल। दोस्तों, जीअं त असांजो नॉवल हले पियो केतियाणी जी कथा, जंहिंजी 5 किस्त अॼु असां ॿुधंदासीं। पोइ किस्त में तव्हां ॾिठो त फिरदौस हॉस्टल में रही वाफ़ता सां पंहिंजूं कचहरियूं कंदी रही। हिकु भेरो हू राति जो ऊंदाही में ॿाहिरि पंहिंजे ख़्यालनि में हुई त अचानक हुनजी हिकिड़ी टीचर आई जंहिंजो मिस इकबाल नालो हुयो, ऐं हुननि ॿिन्ही जी कंडीशन हिकिड़ी अहिड़ी कंडीशन हुई जेकी उहे ॿई बयानु न पियूं करे सघनि। टीचर फिरदौस जे क़रीब आई ऐं हुननि हिक ॿिए जे हथनि पकड़ण खे शुरू कयो ऐं ॿई रोइण में शुरू थी वियूं। हिकिड़ी इमोशनल कंडीशन ॿिन्ही सां शुरू थी वई ऐं उन खां पोइ फिरदौस उन टीचर जे पोयां लॻंदी रही, हुन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदी रही या हुन सां कुझु क़रीब थियण जी कोशिशि कई, लेकिन टीचर हिन खे इग्नोर करे पंहिंजो कमु कंदी रही। ईअं वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं जॾहिं रिज़ल्ट आई त फिरदौस मुल्क जे 7 नंबर ते पास थी। पोइ जॾहिं प्रिंसिपल साहिबा हाल में फिरदौस खे काफ़ी मरतबा सॾु कयो त हुन एतिरो जवाबु न ॾिनो, रिस्पॉन्स न ॾिनो, छाकाणि त हुनजा माइट मिट हुते मौजूदु न हुया। ईअं प्रिंसिपल साहिबा हिकु दफ़ा ॿ दफ़ा काफ़ी दफ़ा हुनखे सॾु कयो, जंहिं ते हू जॾहिं मथे उथण जी कोशिशि कई फिरदौस, त पोइ उन महसूसु कयो त मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं को तिरविरा नज़र अचनि था। फाइनली प्रिंसिपल साहिबा कावड़ में अची हुनखे सॾु कयो। फिरदौस जीअं मथे उथी त हिते असांजी 4थी किस्त ख़तमु थी ऐं हाणे 5 किस्त शुरू कयूं था उतां ई, त ॾिसूं अॻिते हली छा थो थिए। प्रिंसिपल ॿीहर कड़केदार आवाज़ में ॻाल्हायो, जंहिंजो पड़ाॾो मुंहिंजे कननि सां टकराइजी गूंजण लॻो। तुंहिंजा माइट किथे आहिनि? माण्हुनि सां भरियल हाल में ॿीहर माठ छाइजी वई। हिकु अहिड़ी ख़ामोशी जेका कंहिं चथर खां घटि कान हुई। हवा रक़्स करणु लॻी त हिकु क़िस्म जो साज़ ॿुधण में आयो ऐं उन सां गॾोगॾु हाल में वेठल माण्हुनि जे साहनि जा आवाज़ बि कननि सां टकराइजण लॻा। माण्हुनि जूं निगाहूं ॿीहर मूं ते खुपी वयूं ऐं मां उन्हनि घूरुनि जे विच में बेजान बीठी हुयमि। 2 निगाहूं, सिर्फ़ु 2 निगाहूं अहिड़ियूं हुयूं जेकी मुंहिंजी अखियुनि में तीर जियां खुपियल हुयूं। मूं नज़रूं फेरण जूं तमामु घणियूं कोशिशूं कयूं, पर उन्हनि निगाहुनि पीछो न छॾियो ऐं ईअं उन्हनि जी गिरफ़्त मज़बूत थींदी वई। हाणे हर हिकु शइ फहिलजंदड़ रोशनीअ में गर्क थींदी वई ऐं मूंखे कंहिं मामूली रोशनीअ जो पाछो बि ॾिसण में न पिए आयो, सवाइ उन्हनि 2 कारियुनि अखियुनि जे, जिन जे चौफेर चमकंदड़ सफ़ेद घेरावदेरो ॼमाए वेठो हुयो। मां जेतिरो बि खेनि ॾिसण जी कोशिशि करियां, संदन सफ़ेदी ऐं काराण वेतर वधंदी पई वञे। मूंखे लॻो त ॼण उन्हनि अखियुनि में को जादू आहे। मूं लाइ पूरे हाल में ऊंदहि हुई, जॾहिं त हाल जे ॿाहिरां राति पघिरियल कोयले जे रूप में हुई। मूं महसूसु कयो त बाट ऊंदाहीअ में मां उन पासे रवानी थी वई आहियां ऐं मां संदसि हथु पकड़े वरितो आहे, या त हू पाण अची वई आहे ऐं मुंहिंजो हथु पकड़े वरितो अथईं। ऐं जॾहिं ओचितो असांजा हथ मिलिया त मां कुंभी वयसि ऐं हिकु अहिड़े दर्द जो अहसासु थियो जेको कंहिं ख़ुशीअ जहिड़ो तासुरु रखे पियो। दर्द ऐं सुख जो अहसासु, या अहिड़ो सवादु जंहिं अज़ियत जी हदुनि खे छुई वरितो हुजे, या कुझु अहिड़े क़िस्म जी लज़त हुई जेका दूरीअ जो अहसासु रखे पई। होरियां होरियां ज़मीन जी गहराईअ में लही आई हुई ऐं ओचितो ज़मीन फाड़े ॿाहिरि निकिती हुई। को अहिड़ो कमु जेको हिकु भेरो थियो हुजे ऐं वरी ख़तमु थी वियो हुजे, या वरी कॾहिं थियो ई न हुजे। मूं पंहिंजा चप चोरिया उन मक़सद लाइ त खेसि सभु कुझु ॿुधायां, पर हुन मूंखे हिकदमि मना करे छॾियो। कुझु न चयो फिरदौस। हिन मुंहिंजो हथु पकड़ियो ऐं वेठल माण्हुनि जी कतारुनि मंझां स्टेज ते वठी आई, जिते प्रिंसिपल बीठी हुई। हूअ मथे चढ़ी ऐं पंहिंजे हथनि सां सर्टिफिकेट वसूल करे उन ते सही कयई।
प्रिंसिपल मुंहिंजे सर्टिफिकेट तां समूरियूं मार्कूं पढ़ी ॿुधायूं जेकी मूं हर सब्जेक्ट में हासिलु कयूं हुयूं। पूरे हॉल में ताड़ियुनि जी गूंज ॿुधण में आई। पोइ प्रिंसिपल पंहिंजे हथनि में पकड़ियल हिकु पैकेट जेको रंगीन कागज़ सां पैक थियल हुयो मुंहिंजे हवाले करण जी कोशिशि कई। मां वॾी हिमत कई त हथु वधाए खांसि उहो पैकेट वसूल करियां, पर नाकाम रहियसि। मां ॿीहर मिस इक़बाल ॾांहुं निहारियो जंहिं प्रिंसिपल खां उहो पैकेट वरितो ऐं मूंखे ॾेई छॾियो। हू मुंहिंजो हथु झले वेठी हुई। वेठल माण्हुनि जे हुजूम मां मूंखे पंहिंजी जॻह ते वठी आई। मां पंहिंजी सीट ते वेही रहियसि। मूं सर्टिफिकेट पंहिंजी झोलीअ में रखी छॾियो ऐं इनाम वारो पैकेट सर्टिफिकेट जे मथां रखी छॾियो। स्कूल जो आख़िरी साल गुज़री वियो। वालदेन ऐं सरपरस्त आया त जीअं पंहिंजे न्याणियुनि ऐं धीअरुनि खे पाण सां गॾु वठी वञनि। प्रिंसिपल मुंहिंजे चाचे खे तार ॾियारे मोकिली हुई ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हू मूंखे वठण लाइ आयो। उन राति जे फंक्शन खां पोइ मुंहिंजी मिस इक़बाल सां मुलाक़ात न थी सघी। उन ई राति जॾहिं हड़ई भितियूं वसाइण वारी आख़िरी घंटी वॻी त निंड मुंहिंजे नेरनि खां सवें मील दूर हुई। उन लाइ मां राति जी ऊंदाहीअ में ॿाहिरिएं मैदान ॾांहुं निकिरी आयसि ऐं उते अकेली वेही रहियसि। जॾहिं बि परे खां को आवाज़ु ॿुधण में आयो या कंहिं शइ जे चुरपुर महसूसु थी त मूं हेॾां होॾां पिए निहारियो। कुझु देरि खां पोइ मूं इंसानी हॾ काठ जहिड़ी का शइ दरवाज़े मां अंदरि दाख़िल थींदे ॾिठी ऐं मां उथी खड़ी थियसि। न रुॻो मुंहिंजो जिस्म पघर में शल थी वियो, पर मुंहिंजे मथे जा वार ऐं हथनि जूं तरियूं बि पघर में आलियूं थी वियूं हुयूं। मां गुग ऊंदाहीअ में सख़्तु परेशानीअ जो शिकार थी वियसि। मूं ॾिठो त उन इंसानी वजूद मूं ॾांहुं रुख़ कयो आहे। ख़ौफ़ वारी हालत में मां बि हुन ॾांहुं अॻु भरी थियसि त अॻियां जेको कुझु आहे उन खे ॾिसी वठिजे। मूंखां हल्की रड़ निकिरी वई। मिस इक़बाल, पर मिड़नी जतननि जे बावजूद बि मां पंहिंजी आवाज़ रुॻो पाण ई ॿुधी सघियसि। मां ॿुधण जे लाइक़ु न रही हुयसि ऐं ख़ौफ़ हुयो जेको मुंहिंजे जिस्म में वधंदो वियो। इंसान जहिड़ी का शइ मुंहिंजे साम्हूं हुई जेका ऊंद में फेरा पाए रही हुई। उते मूं पाण खे संभाले वरितो ऐं हवासनि खे क़ाबू कयो। तूं केरु आहीं? मूंखे पंहिंजी आवाज़ ई होश में आंदो। मां ॼण त को ख़्वाब पे ॾिठो या त निंड में तेज़ विखूं पे खयूं। ऊंद आहिस्ते आहिस्ते झकी थींदी वई ऐं मुंहिंजी नज़र सिरुनि जी हिकु भित ते पई जंहिंखे अञा सीमेंट बि न लॻो हुयो। उहा भित मुंहिंजे पहिरियां बि ॾिठल हुई, पर उन वक़्तु मूंखे अलाए छा थी वियो हुयो। उन खां अॻु जो मां स्कूल खे सदाईं लाइ ख़ुदा हाफ़िज़ चवां। मूं पंहिंजी चौधारी नज़र फेराई भितियुनि ते, दरियुनि ऐं दरवाज़नि ते, उन उमीद सां त मन का ओसीअड़े वारी अखि नज़र अची वञे जेका अलविदा चए, को हथु लोॾे मोकिलाए। मां बदहवासीअ जी कैफ़ियत में कंहिंजी परवाह करण बिना कंहिंखे ॻोल्हण लॻसि। हर लम्हे मुंहिंजे उमीद पलण लॻी, पर मुंहिंजी दिलि वॾी हुई। मुंहिंजे नेड़नि हेॾे होॾे हेठि मथे निहारियो ऐं मुंहिंजो सीनो हिकु ॻरी जज़्बे सां टुबटार हुयो। ऐं मां जॾहिं दरवाज़े वटि पहुतसि त चाचा खे आहिस्तड़ी चयुमि, चाचा थोरी देरि तरसी इंतज़ारु न कयो। ऐं पोइ उन ई वक़्तु चाचा बाज़ार मां गुज़रंदो रहियो ऐं मां संदसि पोयां रड़ंदी रहियसि। स्कूल जो वज़नी गेट असांजे पोयां कॾोह को बंदि थी चुको हुयो। नेण निहार ताईं मां बि बार बार लोणा फेराए ॾिसंदी रहियसि त मन गेट ॿीहर खुली पवे
ऐं उन जे पोयां बीठल को नज़र अची वञे जेको मूंखे रुख़्सत करे। मां सुस्त कदमनि सां चाचा जे पोयां सिरंदी निकिरी आयसि, पर बंदि थी वियल गेट जी शिकिल मुंहिंजे ज़हन में घर करे वई। मूंसां गॾु हलंदी आई। घर में मानी खाईंदे, पाणी पीअंदे या ईअं ई फारिग लेटंदे मुंहिंजी अखियुनि जे अॻियां उहो बंदि थी वियल गेट घुमंदो रहियो। मूंखे ख़बर हुई त मां स्कूल मां फारिग थी चुकी आहियां ऐं चाचा जे घर में रहण लॻी आहियां। हिकु ॿी नारी बि हिन घर में रहे थी जेका हिन जी ज़ाल आहे, ऐं घर में खेॾंदड़ ॿार संदन औलाद आहिनि। हुन घर में मुंहिंजे लाइ का ॿी जाइ कान हुई सवाइ हिकु सोफ़े ऐं ड्राइंग रूम जे कमरे में रखियल काठ जी हिकु नंढड़ी खट जे, जेका बेडरूम ऐं ड्राइंग रूम जे विच में खड़ी कयल भित जे भर में पियल हूंदी हुई। हिकु राति भित जे ॿिए पासे खां ईंदड़ झीणा आवाज़ ॿुधी वरिता हुयमि। उहो कमु एतिरो सवलो नाहे। नौकरियूं किथे थियूं मिलनि, ख़ासि करे तॾहिं जॾहिं माण्हू वटि रुॻो सर्टिफिकेट ई सेकेंडरी स्कूल जो हुजे, त पोइ आख़िर हूअ छा कंदी? कुझु बि न करे सघी। उन डिग्रीअ जी का ख़ासि अहमियत नाहे। हिते अहिड़ो कुझु बि सेखारियो नथो वञे। मूंखे घुरिबो हो त हिन खे कंहिं कमर्शियल ट्रेनिंग स्कूल में दाख़िल कराया हा। मूंखे उन सां को गर्ज़ नाहे त तोखे छा करणु घुरिजे हा। इहो ॿुधाए त तूं हाणे छा थो करीं। हूअ असां सां गॾु रहंदी जेसिताईं मां हुन लाइ का नौकरी नथो ॻोल्हे वठां। इहा गुफ़्तगू हले पई फिरदौस जे चाचा जी उन जी घरवारी जी, जेके पाण में कचहरी कनि पिया। ईअं त साल गुज़री विया। ज़ाल चयो त ईअं त साल गुज़री वेंदा। हिकु त घर बि नंढो आहे, ख़र्च बि वधी विया आहिनि। ॿियो त हूअ असांजे ॿारनि जे मुक़ाबले में मानी बि वधीक खाए थी। इहो ठीकु आहे, पर हूअ तोखे घर जे कमकार में हथ बि त वंडाईंदी आहे ऐं ॿारनि जी बि सार संभाल लाहींदी आहे। उन्हनि कमनि लाइ असां वटि नौकिरियाणियूं बीठल आहिनि ऐं घर जी मानी त मां पाण बि पचाईंदी आहियां। असांखे हुन जी ज़रूरत कोन्हे। हा, पर हूअ तुंहिंजी मानी पचाइण में बि मदद कंदी आहे। मूंखे हुन जे हथनि जी मानी मज़ो नथी ॾिए। साईं, तव्हांखे त ख़बर आहे, मानी पचाइण महिल माण्हू खे उन कम में पंहिंजो रूह शामिलु करणो पवंदो आहे। मूंखे हुन जे हंडीअ में फूक ॾियण वारी आदत सुठी नथी लॻे, जेका तव्हांखे पिणु नापसंदि आहे। कल्ह जो ई मिसाल वठो त हुन भाॼीअ सां कड़ो असरु कयो हुयो। तव्हां पाण ई चयो हो त अॼु भाॼी तुंहिंजे हथनि जी पकियल नाहे। जेकॾहिं तूं हिन खे सादिया जी जाइ ते रखीं त नौकराणीअ वारी पघार बची सघे थी। हूअ कॾहिं बि सादिया जी जाइ वालारे नथी सघे। हिन जी भेट में सादिया सनड़ी, चालाक ऐं कम जी कोॾी आहे। हूअ पंहिंजो कमु ईमानदारीअ सां कंदी आहे ऐं ॿियो त खाइण पीअण जी बि ढरी आहे। निंड बि पूरी सारी करे थी। ऐं जॾहिं त हीअ छोकिरी सुस्त ऐं टोटण आहे। हिन खे कंहिं बि शइ जी परवाह न आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त उहे सभु केतिरियूं न ख़राबु आदतूं आहिनि। त पोइ भला छा थो करे सघिजे। हिन खे यूनिवर्सिटी में दाख़िला ॾियारे हिन मां जान छॾाए सघिजे थी। हूअ उते छोकिरनि जी हॉस्टल में वञी रहंदी। यूनिवर्सिटी जिते हिन खे गैर मर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए गॾिजी सीट ते वेहणो पवंदो। न, मूं जहिड़ो इज़तदार शेख, हिन मज़हबी तौर तरीक़े वारो माण्हू भला इहो कीअं बर्दाश्त कंदो त हिन जी भाइटी मर्दनि सां उथे वेहे ऐं साणसि गॾिजी तइलीम हासिलु करे। ॿी ॻाल्हि त हिन जी पढ़ाई, लटे कपिड़े ऐं किताबनि जो ख़र्चु केरु भरंदो? तोखे ख़बर न आहे त अॼुकल्ह गुज़ारो करणु केतिरो ॾुखियो थी वियो आहे। हर शइ चोट चढ़ी वई आहे। जॾहिं त मुलाज़मनि जी पघारुनि में रुॻो कुझु रुपयनि जो इज़ाफ़ो थिए थो। साईं, मुंहिंजे दिमाग़ में हिकु ज़बरदस्त ख़्यालु आयो आहे। कहिड़ो ख़्यालु आहे?
मुंहिंजो चाचो शेख महमूद हिकु नेक इंसानु आहे जेको 5 वक़्त निमाज़ी पिणु आहे। उहो सुठी पेंशन बि खणे थो। ॿियो त ॿार बच्चा बि कोन अथसि ऐं जॾहिं त संदसि घरवारी बि गुज़ारे वई अथसि ऐं हाणे हू अकेलो पिणु आहे। जेकॾहिं फिरदौस हिन सां शादी करण लाइ राज़ी थी वञे त ॿिन्ही लाइ भलो थी पवंदो। ईअं मुंहिंजे चाचा खे हिकु ताबेदार ज़ाल बि मिली वेंदी ऐं संदसि अकेलाई बि ख़तमु थी वेंदी। फिरदौस हाणे वॾी थी चुकी आहे ऐं खेसि शादी करण जी बि ज़रूरत आहे। इहा ॻाल्हि फिरदौस जे हक़ में बि आहे, छो त हूअ छड़ी छांड ज़िंदगी गुज़ारे रही आहे। हूअं त फिरदौस हिकु सुठी ऐं शरीफ़ छोकिरी आहे, पर असांजो मुआशिरो हरामज़ादनि ऐं आवारा मर्दनि सां भरियो पियो आहे। चाचीअ हिकु साहीअ में इहा ॻाल्हि करे छॾी हुई। फ़र्ज़ कर मां तुंहिंजी ॻाल्हि मञां थो, पर शेख महमूद त इलाही कुराड़ो माण्हू आहे। केरु थो चए त कुराड़ो आहे? हिन साल ई त रिटायर थियो आहे ऐं ॿियो वरी फिरदौस बि का ॿार कान्हे। हिन जी उमिरि जी छोकिरियुनि जो कॾो को शादियूं थी चुकियूं आहिनि ऐं ॿार बि ॼणण वेठियूं आहिनि। चाचो कुराड़ो ई सही, पर पंहिंजो ऐं एतबार वारो माण्हू त आहे, जेको अॼुकल्ह जे नौजवाननि खां 1000 भेरा बहितर आहे। जवान मुड़ुसु मिलंदुसि त मारींदुसि, कुटींदुसि ऐं हर पियो बेइज़ती कंदुसि। अॼुकल्ह जे छोरनि में टके जो बि लछण कोन्हे। मां मञां थो, पर इहा ॻाल्हि बि यादि रख त हिन जे मुंहं ते हिकु बेडोलो ॻोढ़ो बि आहे। जेको कंहिं बीमारीअ जे बिगाड़ कारण अञा ताईं न छुटी सघियो आहे। ॻोढ़ो? केरु थो चए त उहा बीमार हुई? ॿियो त साईं, तव्हांखे इहा ॻाल्हि मञणी पवंदी त अॼुकल्ह जे दौर में सवाइ ख़ाली खीसे जे ॿी का बि ॻाल्हि शर्मिंदगी जो सबबु नाहे बणिबी। जेकॾहिं फिरदौस शादीअ खां इनकार थी करे छॾे त पोइ छो इनकार कंदी? हिन लाइ त हीउ हिकु शानदार मौक़ो आहे ऐं संदसि शादी पई थिए ऐं इहा ॻाल्हि बि लिकण जहिड़ी नाहे त फिरदौस जे मुंहं ते हिकु दॿे जहिड़ो नक मौजूदु आहे। ॿियो त हिन खे विरासत में बि कुझु नाहे मिलियो ऐं पाण बि कमाइण जे लाइक़ु कान्हे। संदसि लाइ शेख महमूद खां वधीक ॿियो को रिश्तो नथो मिली सघे। छा तोखे पक आहे त शेख महमूद इन ॻाल्हि लाइ राज़ी थी वेंदो? जेकॾहिं मां हिन सां ॻाल्हायां त उमेद करियां थी त मुंहिंजी राय क़बूल कंदो ऐं मूंखे इहा बि पक आहे त मां ॾाज जी अड़ में हिन खां चङा भला पैसा बि कढी वेंदसि। केतिरा पैसा? 100 पाउंड या वरी अञा बि 200 पाउंड। जेकॾहिं हिन वटि पैसा हूंदा त। जेकॾहिं हूअ 100 पाउंड बि ॾिए त शुक्र कजे। मां कॾहिं बि एतिरनि पैसनि जी लालच न रखंदुसि ऐं न ई उमेद रखंदुसि। 200 पाउंड जी त घुर ज़रूरु कंदोमांसि। छा तव्हांखे ख़बर न आहे त हूअ हिकु पेस्टा ओभर जे केतिरनि ई मुल्कनि जे राइज नंढिड़ो सिक्को ते साह ॾींदो आहे। पेस्टा हिकु सिके नालो आहे दोस्तो, जंहिं ते उहो कुराड़ो साह ॾींदो आहे। इहो बि ख़ुदा जो असां ते वॾो अहसान थींदो जेकॾहिं हिन 200 पाउंड ॾिना। मां उन्हनि पैसनि मां पंहिंजा नंढा वॾा कर्ज़ लाहींदसि, पंहिंजे लाइ कुझु कपिड़नि लाइ जोड़ा ख़रीद कंदसि ऐं हिकु अधु फिरदौस खे बि वठी ॾींदसि। घटि में घटि खेसि पुराणनि वॻनि में त रुख़्सत नथो करे सघिजे। तव्हां हिन जी शादी जे सामान, फर्नीचर ऐं थाम ठकर जी ॻणती न करियो। शेख महमूद जो घरु फर्नीचर सां भरियो पियो आहे। इहो साॻियो ई फर्नीचर आहे जेको संदसि मरहूम ज़ाल जे ॾाज में आंदो हुयो ऐं अञा ताईं ख़राबु नाहे थियो। ॾाढो मज़बूत ऐं सुठो फर्नीचर आहे। अॼुकल्ह अहिड़ो फर्नीचर किथे थो अचे?
मां सम्झां थो त तूं बिल्कुलु ठीकु पई चईं। ख़ुदा जो कसम त साईं जेकॾहिं शेख महमूद शादीअ लाइ हा थो करे त तव्हांजे भाइटी ॾाढी सुखी रहंदी। सच इहो आहे त हूअ इनकार छो कंदो? हिन शादीअ जे कारण संदसि माइटी अव्हां जहिड़े मोतबर ऐं दीनदार माण्हुनि सां जुड़ंदी। बाक़ी खेसि ॿियो छा घुरिजे? मतां हू पंहिंजो रिश्तो सुखे घराणे सां करण जो सोचींदो हुजे। ॿियो त तोखे ख़बर आहे त हुन सदाईं दौलत खे पूॼियो आहे। जी साईं, पर छा असां ग़रीब आहियूं? असां त घणनि माण्हुनि खां सुठो खाईंदा पीअंदा आहियूं ऐं ख़ुदा जा लख एहसान आहिनि जो असां वटि सभु कुझु मौजूदु आहे। बिल्कुलु, असां ते ख़ुदा जा लख एहसान आहिनि ऐं हिन जेको कुझु बि असांखे अता कयो आहे असां संदसि पूरी ॼमार शुक्रगुज़ार रहंदासीं। इहा बि हक़ीक़त आहे त असांजूं दिलियूं ख़ुदा जे ज़िक्र ऐं फ़िक्र सां रोशन ऐं मुनवर आहिनि। मां पंहिंजे ख़्यालनि में ॿिए कमरे में लेटी इहो सोची रही हुयसि त मुंहिंजे चाची पंहिंजे हथनि जे तरियुनि खे चुमी ॾिनी ऐं उन्हनि खे ऊंधो कयो ऐं जीअं ॿिए पासे खां बि चुमे सघे। उन में को शक कोन्हे त असांजूं दिलियूं ख़ुदा जे ज़िक्र ऐं फ़िक्र खां ग़ाफ़िल न आहिनि। उन खां पोइ भित जे ॿिए पासे मूं महसूसु कयो त हुननि जे विच में अञा वेझड़ाई थी वई हुई ऐं पोइ कुझु अहिड़े क़िस्म जा आवाज़ अचण लॻा जो मूं सम्झो त चाचा पंहिंजी ज़ाल खे भाकुर में भरे छॾियो हुजे ऐं खेसि चुमण लॻो हुजे। पर हूअ पंहिंजे ज़िद ते क़ाइमु हुई। न साईं, ॼण त हूअ पंहिंजो पाण हिन जे घेरे मां छॾाइणु चाहींदी हुजे। मां अहिड़े क़िस्म जा आवाज़ ॾाढी चिटे नमूने सां ॿुधी रही हुयसि जो हूअ खेसि चुमियूं ॾेई रहियो हो। पर चाचीअ जो हाणे न 2-3 भेरा ॿुधण में आयो। छा न? हिन महिल न। कुझु देर खां पोइ खट जे चीकटनि जा आवाज़ अचण लॻा ऐं संदसि साह तेज़ थियण लॻा। सुतती चाचीअ जो एहतजाज ऐं दिफ़ाई आवाज़ ॿुधण में आयो। न साईं, तव्हांखे ख़ुदा जो वास्तो ईअं न करियो, इहो सख़्तु गुनाह आहे। चाची जी बड़बड़ जो आवाज़ आयो। तोखे छा थो थी रहियो आहे? छा जो गुनाह आहे? तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां ऐं मूंखे भरपूर हक़ हासिलु आहे। मां जेको कुझु चाहियां थो तोसां करे सघां थो। हाणे खट जा चीकाट वेतर वधी विया हुआ। ॼण त 2 ॻरा जिस्म हिक ॿिए सां चिंबड़ी विया हुजनि ऐं ॿिनि जिस्मनि जा कंहिं महिल अलॻि थियण त कंहिं महिल गॾिजण जा आवाज़ साफ़ ॿुधण में अचनि पिया ऐं अहिड़े क़िस्म जी मुसलसिल हरकत जारी रही। आवाज़ शुरू में हलकड़ा हुआ जेकी पोइ तेज़ थींदा विया, जिन में अॻिते हली कुझु बदहवासीअ जो तासुर बि शामिल थी वियो। संदन खट तां गॾोगॾु हाणे फर्श में बि लर्ज़िश आई हुई ऐं उहा भित जेका मुंहिंजे ऐं हिननि जे कमरे जे विच में हुई पिणु लुॾण लॻी। जंहिं सोफ़े ते मां लेटी पई हुयसि उहो बि ॼण त हरकत में ईंदे महसूसु थियो। मुंहिंजो साहु मुंझण लॻो ऐं थोरी देरि खां पोइ मुंहिंजे साहु खणण जो अंदाज़ बि मटिजी वियो। जॾहिं हिननि जी हरकत घटि थी ऐं संदन साहु बि आहिस्ते आहिस्ते पंहिंजी असुलु रफ़्तार वरिती त मां बि पुरसुकून थी वियसि। मुंहिंजो जिस्म थकिजी चुको हो ऐं मां सुम्ही रही हुयसि। ॿिए ॾींहुं सुबुह जो मूं चाचा लाइ नेरनि तयारु कई। मां जॾहिं खेसि पाणी ॾियणु लॻसि त ॾिठुमि हूअ मूंखे चिता ॾिसी रहियो हो। पर मूं पंहिंजूं अखियूं फेरे छॾियूं त जीअं असांजूं अखियूं हिक ॿिए सां न मिलनि। मां उन इंतज़ार में हुयसि त हू हलियो वञे ऐं जॾहिं हू हलियो वियो त मूं निवड़ी खट जे हेठां पियल पंहिंजे चंपल खणी पाती ऐं पोइ कपिड़ा बि मटाए छॾियमि ऐं राति जे पाइण वारो कपिड़ो बि वेड़े सेड़े वापसि बैग में रखे छॾियुमि। सेकेंडरी स्कूल सर्टिफिकेट ऐं मैट्रिक सर्टिफिकेट बि बैग में रखे छॾियुमि।
चाचीअ रंधिणे में मंझंदि जी मानी पचाइण जी तयारी पे कई ऐं मुलाज़िमा छोकिरी सईदा ॿारनि खे नेरनि कराइण में मसरूफ़ हुई। चाचा जे सभिनी खां नंढी छोकिरी हाला मुंहिंजे कमरे में आई ऐं पंहिंजे नंढियुनि अखियुनि सां मुंहिंजी बैग कपिड़नि में चपल खे ॾिसण लॻी। हुन अञा ॻाल्हाइण न सिखियो हो ऐं ठीक तरह सां मुंहिंजो नालो बि न वठी सघंदी हुई। हूअ मूंखे दोस्त करे सॾींदी हुई। सभिनी ॿारनि में हूअ ई अकेली छोकिरी हुई जेका मूं वटि अची करे खिलंदी हुई ऐं जेकॾहिं मां अकेली हूंदी हुयसि त मुंहिंजी खट ते अची वेही रहंदी हुई। मां खेसि शफ़क़त मां वारनि ते हथ फेरींदी चवंदी हुयसि, हाला ओ हाला छा थी चईं? ऐं हूअ चवंदी हुई दोस्त ऐं मां खिली ॾींदी हुयसि। पोइ हुन मूंसां खेॾणु शुरू कंदी हुई, पर पोइ जल्दी संदसि माउ खे सॾु करे घुराईंदी हुई ऐं हूअ जल्दी खट तां टप ॾेई उथी हली वेंदी हुई। हाला जी नज़र सदाईं मुंहिंजी बैग कपिड़नि ऐं चपल ते ॼमियल हूंदी हुई। मुंहिंजो पलव पकिड़े दोस्त सॾींदी हुई ऐं मां संदसि कन में होरियां चवंदी हुयसि त मां अचां पई हाला, मां अचां पई। पर हूअ चुप करे न वेंदी हुई ऐं संदसि नंढड़ियूं आङिरियूं मुंहिंजा हथ झले रखंदियूं हुयूं ऐं हूअ हर मूंखे दोस्त करे सॾींदी हुई। पोइ मां खेसि का तस्वीर या का शइ ॾेई छॾींदी हुयसि त जीअं हू मसरूफ़ रहे। बाज़ारि वञण लाइ मां फ्लैट जो दर आहिस्ते खोले ॿाहिरि वेंदी हुयसि ऐं आहिस्ते ई बंदि कंदी हुयसि, पर पोइ बि कॾहिं खेसि सुर्त अची वेंदी हुई ऐं पुठियां मूंखे साॻी अधु नाले सां सॾणु शुरू कंदी हुई। उन ॾींहुं मां तेज़ीअ सां ॾाकण ॾांहुं वधियसि, पर हुन जे आवाज़ मुंहिंजो पीछो न छॾियो। जॾहिं मुकमिल तौरु ॾाकण टपी फुटपाथ ते पेर पातुमि ऐं बाज़ारि में दाख़िल थियसि, तॾहिं बि हुन जो आवाज़ मुंहिंजे कननि में गूंजी रहियो हुयो। मां धड़कंदड़ दिलि सां पोइते निहारियो त मूंखे कुझु नज़र न आयो। हाणे मां बाज़ारि में ईअं घुमी रही हुयसि जीअं पहिरियां घुमंदी हुयसि, पर हिन भेरे मुंहिंजो ख़्यालु कुझु ॿिए क़िस्म जो हुयो, छो त मूंखे पंहिंजी मंज़िल किथे बि नज़र न पई आई त नेठि मूंखे वञिणो किथे आहे। जॾहिं बाज़ारि में घुमंदड़ माण्हुनि ते नज़र विधमि त मूंखे सभु ओपरा महसूसु थिया ऐं लॻो त मां खेनि पहिरियों भेरो ॾिसी रही आहियां। मूं हिकु अहिड़ी दुनिया महसूसु कई जेका अॻु में मूं लाइ को वजूद न पई रखे। उहा साॻी दुनिया हुई जेका सदाईं दाइम ऐं क़ाइमु हूंदी आहे, पर अहिड़ो नए क़िस्म जो अहसासु मूंखे अॻु कॾहिं बि महसूसु न थियो हुयो। दोस्तो, ही तव्हां ॿुधी केतियाणी जी कथा जो क़िस्त नंबर 5 जी कहाणी, ऐं हाणे क़िस्त नंबर 6 शुरू कंदासीं। ही नॉवेल ॿुधण जूं वॾियूं महिरबानियूं, ऐं नॉवेल अगरि पसंदि आयो हुजे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं हिन चैनल ते ॿियूं बि काफ़ी मोटिवेशनल ऑडियोज़ बुक्स जेके आहिनि उन्हनि मां वरितल कुझु वीडियोज़ ठहियल आहिनि जेके तव्हां ॾिसी करे ॿुधी करे उन्हनि मां इल्मु हासिलु करे सघो था ऐं मोटिवेट थी सघो था। वॾी महिरबानियूं तव्हांजूं। पंहिंजे होस्ट अवेस खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो सां गॾु ऐं इन एपिसोड नंबर 6 सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम।